वॻण लॻो ॻोठ साहिड़ी आशिम वटि इंडस हाईवे ते हिकु हफ़्तो अॻु कोच जो टक्कर लॻण सबबि चीबाट जी फौत थियल नौजवान अब्दुल मजीद वक्को जे वारसनि वटि कोच मालिक क़ुरान पाक खणी इलाइक़े जा चङा मुड़स साण करे मेड़ करे ॻोठ साहिड़ी आशिम फौती नौजवान जे तॾे ते पहुतो, जिते कोच मालिक ड्राइवर जी गफ़लत ते खाइनि माफ़ी वरिती ऐं खेनि माफ़ करण लाइ मिनतूं कयूं। जे बाद रोड हादसे में फौत थियल नौजवान अब्दुल मजीद वक्को जे वारसनि संदसि पीउ बरकत वक्को, माजिद वक्को, अब्दुल वहीद वक्को, अनवर अली वक्को, ख़ालिद ऐं सईद वक्को क़ुरान पाक ऐं आयल मेड़ खे मान ॾींदे खेसि माफ़ करे छॾियो। उन मौक़े ते फौती नौजवान जे वारसनि चयो त असांजे नौजवान खे कोच ड्राइवर तेज़ रफ़्तारी सबबि कोच जो टक्कर हणी चीबाटे मारे छॾियो हो, जंहिंजो असांखे तमामु घणो ॾुख आहे। असांजे सिंध जी रवायत आहे त तॾे ते आयल माण्हुनि खे खून बख़्शा वेंदा आहिनि, उन करे असां क़ुरान पाक ऐं मेड़ में आयल माण्हुनि खे मान ॾींदे खेनि बख़्श करे छॾियो। वाज़े रहे त हफ़्तो अॻु इंडस हाईवे ते कोच जे टक्कर में ॻोठ साहिड़ी आशिम वासी अब्दुल मजीद वक्को ऐं लाड़काणे वासी अली रज़ा शेख मौक़े ते ई चीबाट जी फौत थी विया हुआ।